प्रोग्राम में भलीकार तव्हां व्यूज़ टाइम आउं आहियां अनिल कुमार। नाज़रीन, सिंध में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वक़्फ़े सां जारी बरसाति तबाही मचाए छॾी आहे। सिंध जे विचोले ॾाखणे पटीअ में बरसाति राङा करे छॾिया आहिनि। थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, सांगड़, बदीन, ठट्टो, हैदराबाद ज़िलनि जे सभिनी शहरनि में ऐं कराचीअ जे कुझु हिसनि में ज़ोरदार बरसाति पई आहे। किन हंधनि ते 200 मिलीमीटर खां वधीक बरसाति पइजी चुकी आहे। सिंध जे 2 नंबर वॾे शहर हैदराबाद में 140 मिलीमीटर बरसाति पइजी चुकी आहे। हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद में पाणी रस्तनि खे ॿोण माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी चुको आहे ऐं केतिरा ई फुट पाणी बीहण जे करे ज़िंदगी जो कार वहिंवार ठप थी वियो आहे। जिते सिंध जे ॿियनि शहरनि में कराचीअ खां वधीक बरसाति पई, पर कराची में बरसाति ते सियासत कई वई आहे। काल्ह उहो बि ॾिसण में आयो त सोशल मीडिया ते कूड़ियुनि ख़बरुनि जी बग़ैर तस्दीक करण जे करे मेन स्ट्रीम मीडिया उहे ख़बरूं जेके आहिनि पंहिंजे मेन स्ट्रीम ते हलायूं ऐं उन जे करे माण्हुनि में हिकिड़ो ख़ौफ़ हिरास फैलिजी वियो। जीअं ॾखण अमेरिकी शहर पीरूअ में फरवरी में आयल ॿोॾि जे मंज़र खे कराचीअ जो मंज़र करे पेश कयो वियो। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे। अॼु असांखे जॉइन कयो आहे अमर सिंधू साहिबु आहे, इनाम भट्टी साहिबु, सोहेल सांगी साहिबु, निसार खोखर साहिबु, शबीर शर साहिबु ऐं अली हसन साहिबु। महिमान खे भलीकार जी। सोहेल सांगी साहिबु, तव्हां खां शुरूआति कंदे ॿुधायो त कराचीअ में त तवक़ खां वधीक बरसाति पई ऐं मींहं खां पोइ जेका इंतिज़ामी नाअहली आहे उहा अॼु जी ॻाल्हि न आहे, उहा पुराणी आहे, पर उन जे पोयों जेका सियासी पॉइंट स्कोरिंग कई वई आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कराची में एतिरी बरसाति कोन पई आहे जेतिरी सिंध जे ॿियनि कुझु इलाइक़नि में पई आहे। जेकॾहिं मजमूई तौर ते तव्हां ॾिसो हिननि ख़ासि तौर ते हिननि 2 ॾींहंनि में हिकिड़ी ॻाल्हि त इहा जेका आहे सा असांखे वाज़ह करणु खपे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सभ खां घणी बरसाति जेका आहे सा उहा आसमान जे बदिरां असीं मीडिया वारा ई वसाईंदा रहूं था। जीअं तव्हां ॿुधायो त भई कहिड़े नमूने सां हिकिड़ी जेका आहे सा ॿिए शहर जी फुटेज, ॿिए मुल्क जी बल्कि पीरू जी फुटेज हिते करे हलाई वई। त ॿी ॻाल्हि त इहा आहे। 3 नंबर ते जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त कराची में जेकॾहिं असां ॾिसूं त हिते जेको आहे सो मुकमिल तौर ते इहा पॉलिटिक्स थींदी रही आहे। उहा पॉलिटिक्स जेका आहे त 3 लेवल जी आहे। हिकिड़ी लेवल उहा आहे जेको सिंध गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट जी आहे। ॿी लेवल उहा आहे जेका ख़ुदि जेको सिंध गवर्नमेंट ऐं जेका लोकल बॉडी कराची जो उन्हनि जी आहे। ऐं 3 लेवल जेको कराची जी जेके मुख़्तलिफ़ असांजे जेके ग्रुप्स आहिनि, जेके पॉलिटिकल ग्रुप्स आहिनि, उन्हनि जी उहा लेवल आहे। त इन जे करे इहे 3 जेके पंहिंजे पंहिंजे उन तौर ते इहा पॉलिटिक्स कनि थियूं। नतीजे में इहो जेको पाणी आहे उहो निकिरे कोन थो। ॾिसो हिन में कुझु शयुनि खे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे। अपार्ट फ्रॉम इन जे त हुकूमत उनजी फंडिंग ॿियो, पर इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु आहे त छा हेॾे वॾे शहर में हिकु मेट्रोपॉलिटन शहर में रहंदड़ माण्हू उहे जेके आहिनि उन्हनि पंहिंजे पाण में पंहिंजे अंदरि केतिरो सिविक सेंस पैदा कयो आहे। उन्हनि केतिरो जेको आहे सो इन्हनि पंहिंजे इन्हनि गटरनि नालनि इन्हनि खे जेको बंदि करणु जेको हू कनि था, अदरवाइज़ गैर इरादी तौर ते था, मुमकिन आहे किथे इरादी तौर ते कयो हुजे, पर जॾहिं एॾो सॼे शहर में शहरी माण्हू रहनि, इहो ॿारहाड़ी झंग जा असां वांगुरु माण्हू कोन्हनि, हिते वॾे अरसे खां रहनि पिया, हिते रहंदे उन्हनि खे अची हाणे 40 साल थिया आहिनि। त उते जेको उन्हनि खे इहो सेंस कोन्हे त भई हीउ जेको असीं शयूं उछलायूं था इहो सुभाणे असांजी ॻिची में पवंदो। त आउं सम्झां थो ख़ुदि हिकिड़ो सिविक सेंस अपार्ट फ्रॉम गवर्नमेंट जे हिन रिस्पॉन्सिबिलिटी ते उहो हिकिड़ो ख़ुदि पंहिंजी जाइ ते हिकिड़ो वॾो इशू आहे। पंहिंजा जेके नंढा शहर आहिनि चलो उन्हनि जे लाइ त पाण इहो चऊं था त भई उन्हनि जी जेका आहे ठीकु आहे प्लानिंग न थी, माण्हू हिते आया अची वेठा। भई कराची जो त हिकिड़ो वॾो हिसो जेको उहो त ख़ुदि टाउन प्लानिंग जो ई हुजणु खपे। हिते त इंच जेको आहे सर्वेड ज़मीन आहे न, हिते हिकिड़े इंच जेका ज़मीन आहे उहा बि बाक़ाइदे सां उन्हनि जी हिकिड़ी बाक़ाइदे वैल्यू आहे न, गवर्नमेंट जो या कंहिं जंहिं बि इदारे जो उन जो असेट आहे न, उन ते हिननि कॾहिं बि का प्लानिंग न कई। ऐं जेका प्लानिंग कई जेके इदारा आया उहे बि जेके हिन खे ठीक तरह सां कमु न करे सघिया। ख़ुदि जेके वक़्त जूं हुकूमतूं हुयूं उन्हनि बि इन ॻाल्हि खे छेक छॾियो त हीअ ठीकु आहे जेकी थिए सो भली थिए, फ़िलहालु जेके हिन सियासी मफ़ादनि जी बुनियाद ते असां हिन फलाणे ग्रुप खे फलाणी लाबी खे छॾियूं था, जीअं हुजे तीअं ख़ुशि हुजे, असांखे डिस्टर्ब न करे। त हीअ जेके आहिनि 3-4 इहे पॉइंट जेके आहिनि इम्पॉर्टेंट। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधू साहिबु वारे जी। अमर सिंधू साहिबा, बरसाति खां पोइ जेका इंतिज़ामी नाअहली आहे उहा त पंहिंजी जॻह ते आहे, अॼु जी ॻाल्हि न आहे, इहा पुराणी ॻाल्हि आहे।
उन खां पोइ जेका सियासी पॉइंट स्कोरिंग आहे उनखे कीअं था ॾिसो? ॿियो जेको मेन स्ट्रीम मीडिया सोशल मीडिया जूं ख़बरूं बग़ैर तस्दीक जे हलायूं ऐं पीरुअ जी जेका न्यूज़ हुई उनखे कराचीअ जो मंज़र करे पेश कयो, उनखे कीअं था ॾिसो? हक़ीक़त इहा आहे त हिन वक़्तु जेको क़ौमी मीडिया जो रोल रहियो आहे उहो रोल ॾिसी जेकॾहिं उनखे संजीदगी सां ॾिठो वञे त हक़ीक़तनि इहो रोल उन वक़्तु नज़र ईंदो आहे जॾहिं ॿ दुश्मन फ़ौजूं हिक ॿिए जे साम्हूं मोर्चा ॿधी बीठल हुजूं। पोइ इन क़िस्म जी जेका असां कंपेन मीडिया शुरू कंदी आहे जंहिंमें फेक ख़बरनि सां फेक ॻाल्हियूं फैलाए दुश्मन खे जेको आहे सो कमज़ोर करणु या दुश्मन खे जेका असां नाअहल साबित करण लाइ शुरू कई वेंदी आहे। ही हैरानी जोगी ॻाल्हि आहे त सिंध पाकिस्तान जो सूबो आहे, सिंध जा आइनी हक़ आहिनि, सिंध में जेके माण्हू रहनि था उहे कराची सां तालुक़ रखंदा हुजनि या नंगर पार्कर सां तालुक़ रखंदा हुजनि। जॾहिं मेन स्ट्रीम मीडिया में बिना कंहिं तस्दीक जे अहिड़ियूं ख़बरूं हलायूं वञनि त हक़ीक़तनि जेका असां हिकिड़ो पहिरियों जेको तासुर उभरंदो आहे उहो तासुर उभरंदो आहे त छा पाकिस्तान हिन रियासत जो को हिसो आहे, का दुश्मन जी जेका असां मुल्क आहे, को दुश्मन जो इलाइक़ो आहे, को इलाइक़ो गैर आहे जंहिं ते इन क़िस्म जी चढ़ाई कई वञे। सचूं ॻाल्हियूं त पंहिंजी जॻह ते, पर जेका फेक मीडिया कंपेन आहे ऐं उहा मीडिया कंपेन को हिकिड़ो चैनल कंदो हुजे त पोइ माण्हू जेका असां मज़म्मत बि कंदो आहे, माण्हू जेका असां उनजी जेका असां सिंधी माण्हुनि जो उनजे ख़िलाफ़ रिएक्शन बि हूंदो आहे। हक़ीक़तनि हिन वक़्तु जेको साम्हूं रवैयो आयो आहे उहो सॼी क़ौमी मीडिया जो हिकु मख़सूस प्लानिंग ऐं हिकिड़ी मख़सूस उनजे तहत सिंध जे ख़िलाफ़ ई प्रोपेगेंडा हली रहियो आहे। हक़ीक़त इहा आहे त सिंध जो माण्हू ईअं कोन पियो सम्झे त इहो पीपल्स पार्टी जी हुकूमत जे ख़िलाफ़ आहे, उनजी नाअहली जे ख़िलाफ़ आहे, सियासी जेका असां बद इंतज़ामी जे ख़िलाफ़ आहे, इंतज़ामी बद इंतज़ामी जे ख़िलाफ़ आहे। हक़ीक़तनि जेका नफ़रत जेका थिए पई, जेका पखेड़ी वञे पई, जेका पैदा कई वञे पई, जेका पोखी वञे पई, उहा ओवरऑल सिंध जे ख़िलाफ़ थी वञे पई। पोइ उहो सिंधी माण्हू नंगर पार्कर में रहंदो हुजे, जंहिं कॾहिं कराची जो मुंहुं बि न ॾिठो हुजे, या उहो माण्हू वाकई सिंधी जेको कराची जे अंदरि रहंदो हुजे, उहो हक़ीक़तनि इनखे इन रुॻो नफ़रत खे मोह ॾेई रहियो आहे। पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हू पंहिंजो पाण खे हिन रियासत जे अंदरि हिकिड़ी जेका असां अजनबियत वारे माहौल खे जेको असां ॾिसी रहियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इहो जेको तरीक़ो आहे, जेको इहो तरीक़ो आहे ख़ासि तौर ते मीडिया जो आहे, मीडिया जी कंपेन, ऐं इहा सिर्फ़ु सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी कोन्हे, ख़ुदि पाकिस्तानी रियासत जे अंदरि जेका यूनिट आहिनि उन्हनि यूनिटनि जे लाइ इन क़िस्म जी जेकॾहिं नफ़रत आहे त मूंखे डपु आहे, हक़ीक़तनि मूंखे डपु आहे त किथे ईअं न थिए त सिंध जो माण्हू पंहिंजे पाण खे हिन रियासत बजाए के ॿी रियासत या हिकिड़ो अजनबियत महसूसु करे ऐं उन अजनबियत जी जेका असां सियासी इज़हार एतिरो परे हलियो वञे जेको संभालणु मुश्किल थी वञे। जेकॾहिं केरु हक़ीक़ी तौर ते हिन वक़्तु पाकिस्तानी रियासत जो ख़ैर ख़्वाह आहे तो उनखे हिन ड्रामेबाज़ी खे बंदि करणो पवंदो, न रुॻो बंदि करणो पवंदो पर उनजे नतीजनि ते बि सोचणो पवंदो त हीअ जेके उनजा नतीजा इंतिहाई ख़तरनाक निकिरी सघनि था। छाकाणि त हीअ हिकिड़े सूबे जे या हिकिड़ी हुकूमत या हिकिड़ी पार्टी जे ख़िलाफ़ हाणे ॻाल्हि न रही आहे, हाणे हिकिड़ो पूरो अवामी मैंडेट न रुॻो पंहिंजी तौहीन महसूसु करे रहियो आहे, पर बार बार जहिड़े तरीक़े सां फेक ख़बरूं अचनि थियूं, इंजीनियर्ड ख़बरूं अचनि थियूं ऐं मख़सूस सियासी एजेंडा तहत क़ौमी मीडिया उनखे वधाए थी। मां इंतिहाई माना जेका असां ज़िम्मेदारी सां, इंतिहाई ईमानदारी सां माना इहो सोचां थी त हीउ पाकिस्तान जे उन मुस्तक़बिल लाइ ख़तरो आहे सियासी जेके सूबा आहिनि तारीख़ी हक़ीक़तनि सां गॾु इहे कंहिं एतमाद वारी फिज़ा में गॾु रही सघंदा। इन जे करे मां इहो सम्झां थी सिंध हुकूमत खां वधीक इहो ख़ुदि ज़िम्मेदारी विफ़ाक़ी हुकूमत ते बणिजे थी त उहा एतिरी नफ़रत पैदा करे जेतिरी उहा संभाले सघे। सुभाणे ईअं न थिए त ख़ुदि रियासत उनखे कंट्रोल करण में नाकाम वञे, छाकाणि त जॾहिं बाहि लॻंदी आहे तेॾी महिल बाहि में सड़ण वारो माण्हू कॾहिं बि जेका असां इहो न ॾिसी सघंदो आहे त हू ख़ुदि कंहिंखे साड़े रहियो आहे। त तंहिंजे करे मां इन गैर ज़िम्मेदाराना मीडिया जे रोल ते पाकिस्तान रियासत जे घण घुरनि ऐं ताक़त वारे इदारनि खे इहा ज़रूरु अपील कंदसि त हिनखे मुंहिंजो ॾिनो वञे। सुभाणे के ॿिए बांग्लादेश, सुभाणे के अहिड़े शइ जो बुनियाद न पवे जंहिंखे
ही मीडिया जे हिन इन इन खे जेका कंपेन खे बुनियाद ठाहे का अहिड़ी शइ शुरू थी सघे थी। ठीकु आहे अमर सिंधु साहिबु, हलूं था इनाम भट्टी साहिब ॾे। जी इनाम भट्टी साहिबु, बरसाति खां पोइ जेका इंतिज़ामी नाअहली आहे उहा पंहिंजी जॻह ते आहे, उहा हक़ीक़त आहे, इन में को शक न आहे, पर उनजे आड़ में जेका सियासी पॉइंट स्कोरिंग कई वई उनखे कीअं था ॾिसो? इनाम भट्टी साहिबु, न मुल्क जा बुनियाद एतिरा कमज़ोर थी चुका आहिनि जो माण्हुनि मां त इख़्लाक़ियात ख़तम थी वई आहे, पर इदारनि मां बि इख़्लाक़ियात ख़तम थींदी थी वञे। मीडिया जा इदारा जेके ज़िम्मेवार हूंदा आहिनि, जेका बि रिपोर्टिंग कनि था, उन्हनि जे लाइ उन्हनि खे हर हंध ते जवाबदेह हुजणो पए थो। जेकॾहिं उहे कूड़ियूं वीडियोज़ ॾेखारींदा, ऐं बल्कि इन खे छा चइजे, मतिलबु यूनाइटेड नेशंस में जेकॾहिं फ़लस्तीन जूं तस्वीरूं कंहिं ॿिए हंध सां मुंसलिक करे ॾेखारे सघजनि थियूं, त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असांजी ज़हनी जेका हैसियत चइजे या ज़हनी जेका वुसअत चइजे उहा किथे पहुती आहे। समाज दुनिया इर्तिका करे थी ऐं माण्हू शऊर जे अचण सां गॾु पाण खे हर शइ जे लाइ ज़िम्मेवार सम्झनि था, पर असां पस्ती तरफ़ एतिरा तेज़ी सां गामज़न आहियूं जो उहे इदारा उन शइ जी का बि पास रखण जे बजाए त सुभाणे उहे किथे जवाबदेह हूंदा, हू सिर्फ़ु कूड़ खे भड़काइनि था। ऐं यकीनन इन खे जेको आहे सो मज़म्मत थो करियां त जेके बि इदारा आहिनि, उहे लोकल बॉडीज़ जा हुजनि या सिंध सरकार हुजे, उहा पंहिंजी कारकर्दगी में त नाकाम वई आहे, पर छा मीडिया जी इहा ज़िम्मेवारी न आहे त उहे उनखे सही तरह सां रिपोर्ट कनि, उनखे कूड़ जे बजाए सच जेको हुजे उहो बग़ैर कंहिं फ़र्क़ जे ॾेखारनि। ऐं जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क जूं वीडियोज़ जेके आहिनि उहे खणी करे हलाइनि था, त मुल्क जूं कोर्टूं, मुल्क जा हुकुमरान ऐं मुल्क जा उहे इदारा किथे आहिनि जेके उन अहिड़े कूड़ जे ख़िलाफ़ का साइबर क्राइम जी काराजोई कनि? छा इन ते इन मीडिया जे चैनलनि जे ख़िलाफ़ साइबर क्राइम जो केस कोन थो थी सघे? जेके माण्हू हिन क़िस्म जी ग़लति शइ खे पेश कनि था, आउं त सम्झां थो त इहो त हिकिड़ो वॾे क़िस्म जो जुर्म हुजणु खपे, जंहिंमें जेके ग़लति शयूं ॾेखारण जा न रुॻो पंहिंजो सम्झो त गुनहगार थियनि था, पर मुआशिरे जे अंदरि माण्हुनि खे गुमराह करण जा ज़िम्मेवार थियनि था। ऐं सुभाणे उन्हनि जी कहिड़ी पोइ ॿी रिपोर्टिंग ते एतबार करे सघिजे थो। त मुंहिंजे ख़्याल में नेपरा खे, पाकिस्तान जे कोर्टुनि खे, पाकिस्तान जे हुकुमराननि खे, उन्हनि सभिनी खे इन्हनि शयुनि ते सख़्ती सां नज़र रखणु घुरिजे। जेकॾहिं हिकिड़ो को आम माण्हू वीचारो का वीडियो व्हाट्सअप ते जेकॾहिं पोस्ट करे थो, त उन जे लाइ त हाय घोड़ा थिए थी त इन ते पाबंदी विझिजे, उन ते साइबर क्राइम जो केस कजे, उनखे इदारा जेको आहे सो खणी था वञनि उन माण्हू खे त तव्हां ग़लति शइ फैलायो था। पर इन्हनि इदारनि जेके बाज़ाब्ता तौर ते लाइसेंस याफ़्ता आहिनि, जिन खे सरकार जेको आहे सो लाइसेंस इशू थी करे त उहे कहिड़े क़िस्म जी तशहीर कनि ऐं कहिड़े क़िस्म जी न कनि, हिकिड़ो ज़ाब्ता इख़्लाक़ थिए थो, उन जे लाइ उहे पाबंद हुजनि था। उहे जॾहिं इन क़िस्म जी का शइ कनि था त छा उन्हनि खे कंहिंखे को इहो अख़्तियार कोन्हे त उनजे गले में हथु विझे? त आउं सम्झां थो हिन वक़्तु इन क़िस्म जी रविश जेका आहे उहा मुल्क जे सभिनी बुनियादनि खे खोखलो करे रही आहे ऐं उन्हनि जे बुनियादनि खे सम्झो त हेठां पाड़ां उखेड़े रही आहे। हाणे जेके मुल्क जा कर्ता धर्ता आहिनि, जेके मुल्क जा वाली वारस आहिनि, उन्हनि खे इहो सोचणु खपे त हू अहिड़ियुनि शयुनि खे सिर्फ़ु इन बुनियाद ते छॾे ॾींदा त हू कंहिं हिकिड़े फ़र्द या जमायत जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कनि था, उनजे करे उहे भले सही आहिनि, या उन्हनि खे के पंहिंजा बुनियादी इख़्लाक़ी उसूल जेके आहिनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो त उहे उन्हनि ते हलनि था या कोन था। ठीकु आहे, हलूं था निसार खोखर साहिब ॾे। जी निसार साहिबु, जेका इंतिज़ामी नाअहली आहे पंहिंजी जॻह ते आहे, पर उनजी आड़ में जेको मीडिया जो किरदारु आहे, मेन स्ट्रीम मीडिया जो, उनखे कीअं था ॾिसो, ऐं जेका सियासी पॉइंट स्कोरिंग कई थी वञे उनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, मेन स्ट्रीम मीडिया जे बारे में मुंहिंजो त जेको आहे सो हमेशह हिकिड़ो तमामु वाज़े मौक़ुफ़ रहियो आहे त उन्हनि खे जेके सिंधी आहिनि उहे नज़र न ईंदा आहिनि, ऐं तव्हां उनजो इन एंगल खां बि ॾिसी सघो था त कॾहिं बि एतिरी तारीख़ ऐं मुल्की तारीख़ में हुननि कॾहिं बि पंहिंजो न्यूज़ कास्टर या जेको आहे सो एंकर या तज्ज़िये निगार सिंधी कोन रखियो आहे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे की उन्हनि जो तसब एतिरो आहे जो तव्हां त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं हुकुमरान जमात सां तसब हुजे तॾहिं त ठीकु आहे, पर एट ए टाइम उहो तसब तव्हांखे कराची जी घिटियुनि ते जेको आहे सो कराची सूबो लिखंदे नज़र अचे, ऐं एट ए टाइम उहो ई तसब तव्हांखे गटर नालनि में रंडकूं विझंदे नज़र अचे, एट ए टाइम उहो तसब तव्हांखे फिक्सर जी सूरत में जेको आहे सो भुटे जूं तस्वीरूं गटर नालनि में हणंदे नज़र अचे, एट ए टाइम उहो जेको आहे सो पीरो जूं वीडियोज़ जेके आहे उहो मेन स्ट्रीम मीडिया में कराची जूं, ऐं उहो ईअं न त उहो सिर्फ़ु ॾेखारींदा फुटेज उन ते जेको आहे सो बीपर कराइनि था पंहिंजे रिपोर्टर खां, जी फलाणे
फलाना आपका क्या ख्याल है, तो वो जल्दी में शुरू थी तो वञे, तो हाणे बस इहो डैम टुटो आहे, उन खां पोइ ही तबाही थी आहे, घर लुड़ी विया आहिनि। ऐं एट अ टाइम इंडिया जी जेको आहे सो वीडियो त भाई 4 माड़ तां जेको आहे सो टपो पुॼे, उहा कराची जी करे हलाइण, मां सम्झां थो इहो न रुगो तसब नफ़रत, पर हिकिड़ी जेका असांजे समाज में नफ़रत फैलाइण वारा एलिमेंट्स आहिनि, उन्हनि सभिनी खे तव्हां जेकॾहिं मिलाए ॾिसंदो न इहे कड़ियूं, त उन्हनि में उहो माण्हू बि जेको आहे नज़र थो अचे जेको चए थो त असां पाकिस्तान जेको आहे सो छिनी वरितो हुयो, त ईअं ई जेको आहे सो कराची जो सूबो बि असां छिनी वठंदासीं, त इहो समूरो आहे। ऐं ईअं न आहे त इहो सभु कुझु मुल्क जे मालिकनि जे को अखियुनि जे अॻियां न पियो गुज़रे या उन्हनि खां लिकी कयो पियो वञे, ईअं बि न आहे। मां सम्झां थो त इहा उन्हनि जे ई हुचीअ ते, उन्हनि जे ई चुर्च ते थी रहियो आहे, न त अदरवाइज़ को शहर में छोकिरो निकिरे थो सिर्फ़ु पंहिंजे शहर जे लाइ, त बाबा असांजे शहर में गंदगी आहे, ईअं न करियो, ज़ुल्म थो थिए, उनखे ॿधी खणी उनखे रातो वाह जेको आहे सो पादर था हणनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इन्हनि खे नफ़रतूं फैलाईंदड़नि खे, बाहि लॻाईंदड़नि खे एतिरी छूट ॾिनल आहे असांजे समाज में, जेतिरी पाणीअ सां बाहि विसाईंदड़नि खे जेको आहे न अज़ाब ॾिनल आहे, ऐं उहे बंदि थियल आहिनि। तंहिंजे करे माण्हुनि जूं ज़बानूं बंदि आहिनि। ऐं ही जेके आहिनि, हू चयो न असांजे ॾाढो कंहिं शाइर सुठो त कामनि खे इजाज़त कां जी बुलबुल जी सदा ते बंदिश आहे, असां हशर उहो आहे। असांजूं अखियूं ज़बानूं ॿधी करे कामनि कुतनि खे छॾियो वियो आहे त उहे भौंकनि, ऐं उहो उन्हनि जो जमहूरी हक़ आहे। ठीकु आहे निसार खोखर साहब। नाज़रीन, कल्ह कराची में बल्दियाती इदारा किथे बि नज़र न आया। हिकु तरफ़ शहर में, कराची शहर में मास्टर प्लानिंग जी खोट आहे, ॿिए तरफ़ बल्दियाती इदारनि में भर्ती थियल हज़ारे घोस्ट मुलाज़िम जेके आहिनि उहे इदारनि जे मथां बोझ आहिनि, जंहिंजे करे इदारा नाकारा थी विया आहिनि। सूरत हाल ते राय मालूम करण लाइ हलूं था सुहेल सांगी साहब ॾे। जी सुहेल साहब, मूंखे इहो ॿुधायो त बल्दियाती इदारनि में जेके घोस्ट मुलाज़िम आहिनि उन्हनि खां कमु वठणु या उन्हनि मां जान छॾाइणु केतिरो वॾो चैलेंज आहे? मुलाज़िम जेके आहिनि से रुगो कराची में कोन आहिनि, पर कराची में थोरा वधीक आहिनि, ऐं बल्कि इहे पाण सॼी सिंध में आहिनि। सॼी सिंध में मतिलबु त इहो पोएं दौर में जी कनेक्शन शायदि ड्रॉप थी वियो आहे, उन खां ॿीहर राब्ते जी कोशिशि कयूं था। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, हीअ जेके घोस्ट मुलाज़िम आहिनि बल्दियाती इदारनि में, उन्हनि खां कमु वठणु या उन्हनि मां जान छॾाइणु हुकूमत लाइ केतिरो वॾो चैलेंज आहे? इनाम साहब, बुनियादी तौर ते हुकूमत ख़ुदि ज़िम्मेवार आहे इन्हनि घोस्ट मुलाज़िमनि खे भर्ती करण में। इहा बिल्कुलु सुहेल जी ॻाल्हि अध में कटिजी वई, जेका आहे सा त सिर्फ़ु कराची कोन्हे, सिंध जे टाउन कमेटीज़ ऐं म्यूनिसिपल कमेटीज़ खां वेंदे लोकल बॉडीज़ जे जंहिं बि इदारे में वेंदो त उते सैनिटरी स्टाफ जेको अॻे उहो जेके ख़ानदानी तौर ते उहो पेशो कंदा, जेतोणीकि इहो ख़राबु अमल आहे ऐं समाजी तौर ते उनखे इहो सही कोन थो सम्झां त हिकिड़ी को क़बीले ज़ात या ख़ासि कंहिं माण्हुनि जे लाइ हुजणु खपे। पर जेकॾहिं वाक़ई असांजो समाज एतिरो जदीद थी वियो आहे, हाणे इहो सैनिटरी जॉब जेको आहे जॉब आहे, उनखे केर बि करे सघे थो ऐं उनखे उहा एम्प्लॉयमेंट मिली सघे थी, उनखे नौकिरी मुलाज़मत मिली सघे थी, त पोइ उन्हनि खां उहो कमु बि वठणु खपे। मूं ॾिठो आहे त जिते जेकॾहिं पुराणे ज़माने में नाज़िम आला जंहिं ज़ात जो रहियो, सैनिटरी स्टाफ उन ई ज़ात जा भर्ती थी विया। हींअर ताज़ो कोट ॾिजी जे आउं भायां थो, या कुंभ जो कंहिंजो जेको आहे सो कोट बंगले जो को आयो टाउन कमेटी जो, त जंहिंमें 17 खां मथे मुलाज़िम जेके हुया उहे वसाण ऐं ॿियनि ज़ातियुनि जा जेको आहे सो उहे खयल हुया। ईअं ई जिते बि वेंदो तव्हां जंहिं बि सिंध सॼी जे लोकल बॉडीज़ जंहिं बि इदारनि में वञो त उते तव्हांखे हर उन ज़ात जो माण्हू मिलंदो जिन जो बुनियादी तौर ते कमु कोन्हे, उहो कमु कनि कोन था। या त हुकूमत इन जी जेकॾहिं उन्हनि खे उहे नौकरियूं ॾिए थी त उन्हनि खे पाबंदी सां उन्हनि ते कमु वठे, या जेकॾहिं कमु नथी वठी सघे ऐं उन्हनि खे सिर्फ़ु वाइट कॉलर ज़ातियुनि वारनि माण्हुनि खे भर्ती करे रुगो पघारूं ई ॾियणियूं आहिनि, त पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु खपे, उन्हनि जे ख़िलाफ़ु कोर्टुनि में वञणु खपे। आम माण्हुनि खे बि उन्हनि खे केसिस खे जेको आहे सो कोर्टुनि में खणी वञणु खपे, त जंहिं माण्हू खे जंहिं पेशे जे लाइ अपॉइंट कयो वियो आहे ऐं उहो जेकॾहिं उहा ड्यूटी नथो सर अंजाम ॾिए त घटि में घटि उन खां उहा नौकिरी वापसि वरिती वञे। ऐं अध ते आउं सम्झां थो सॼी सिंध जे तबाही जो हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त उहो सैनिटरी स्टाफ जेको आहे, जेको बुनियादी तौर ते उन पेशे सां लाॻापियल कोन्हे, उहो कमु नथो करे, उनखे जॾहिं उन भर्ती कयो वियो आहे त उहो बिल्कुलु उन खां आजो लॻो पियो आहे। ऐं सम्झां थो कुझु ई महीना पहिरियों या साल खनि थियो हूंदो त दादू में हिकिड़ो केस थियो, त दादू जी सिविल हॉस्पिटल में सैनिटरी स्टाफ ते हिकिड़ो माण्हू भर्ती कयल हो जेको उते वेठो बि हुयो, उहो सैनिटरी जो कमु करे कोन पियो, ऐं जज उते पहुतो जंहिं ज़बरदस्ती उनखे जॾहिं ख़बर पई त उन खां उहो कमु करायो। त या त उहे जजिस खे इन क़िस्म जो जेको आहे सो मोटो एक्शन खणणु खपे। हर शहर में जेकॾहिं उते जो लोकल जज ई
रुगो पंहिंजे शहर जे उन सफ़ाई जे लाइ ॿाहिरि निकिरे म्युनिसिपल इदारे खे वठी करे उन्हनि खे चए त पंहिंजो स्टाफ हिते हाज़ुर कयो जेको तव्हांजो हिते उनखे अमले खे कमु करिणो आहे, या SDM में मुख़्तियारकार रुगो इहो कमु करे त उते जे उन लोकल पार्टीज़ जे अमलदार खे बीहारे ऐं चए त पंहिंजो स्टाफ घुरायो जेको हिते इहो सफ़ाई जो कमु करे, त सभु शयूं सिधियूं थी वञूं। जी जी ठीकु आहे, तव्हांजो मौक़ो अची वियो। सुहेल सांगी साहब असां सां लाइन ते आहिनि। जी सुहेल साहब, मुंहिंजो सुवाल तव्हांखे, बल्दियाती इदारनि में जेके घोस्ट मुलाज़िम आहिनि उनखां कमु वठणु या उन मां जान छॾणु केतिरो वॾो चैलेंज आहे हुकूमत लाइ? ॾिसो, हुकूमत लाइ इहो तमामु वॾो चैलेंज आहे, छाकाणि इहे जेके भर्तियूं थियूं आहिनि उहे या त सियासी बुनियादनि ते थियूं आहिनि, सियासी मक़सदनि लाइ थियूं आहिनि, या वरी जेको आहे सो उन्हनि जे पोयां पैसो इन्वॉल्व आहे। इहे पाण सिंध जे सभिनी इदारनि में थियल आहिनि। ऐं जीअं पंहिंजे हिन खां अॻु में दोस्त ॿुधाए पए त अहिड़े नमूने सां असां वटि कुझु मतिलबु जेके सो कॉल्ड वॾियूं ज़ातियूं आहिनि उन जे तौर ते उहे सैनिटरी स्टाफ में भर्ती थियल आहिनि। हाणे उन्हनि खे चयो त भई इहो कर भई असीं त इहो सफ़ाई वारो सैनिटरी स्टाफ वारो कमु कोन कंदासीं, त हाणे उहे फॉर एवर उन बल्दियाती इदारे ते बोझ आहिनि। हाणे वरी अचूं था असीं कराची में KMC ऐं कराची वाटर एंड सीवरेज बोर्ड में हज़ारनि जी तइदाद में माण्हू अहिड़ा भर्ती थियल आहिनि। ऐं कराची जे उन्हनि माण्हुनि जो जेको कमु न करण जे नतीजे में ख़ुदि हिते जे लाइ वॾो मसइलो आहे। हिकिड़े तरफ़ त उहे मतिलबु फॉर एवर इन जे लाइ बोझ आहिनि, उन जी पघारूं आहिनि, उनजा मेडिकल आहिनि, उन्हनि जो हीअ आहिनि, सुभाणे जेकॾहिं रिटायरमेंट थींदी उन्हनि जी पेंशनूं थींदियूं, उहे सॼो थींदो त उहो इनखे थींदो। ॿिए तरफ़ इहो आहे त हाणे तव्हां ॿिया नवां मुलाज़िम बि रखी नथा सघो। टे तरफ़ इहो आहे त हिते तव्हां वटि सफ़ाई थिए ई कोन थी, उन केरु कमु नथो वठे। हुकूमत इन पोज़ीशन में ई कोन्हे जो इन सॼे खां कमु वठे, छाकाणि जो जेकॾहिं कमु वरितो थो वञे त अगेन या त अदलिये विच में थी अची वञे, या को जेको आहे पॉलिटिकल ऐं ॿियो को प्रेशर विच में अची थो वञे, या को ॿियो वॾो इदारो विच में अची थो वञे, तंहिंजे करे हुकूमत उन जे ख़िलाफ़ को क़दम नथी खणी सघे। इन बारे में को न को हिकिड़ो स्पेसिफिक हुकूमत खे बीहणो पवंदो। ऐं जेकॾहिं अदलिये जो, हालांकि इहो कमु कोन्हे, अदलिये जो कमु कोन्हे घिटियूं साफ़ कराए, इहो कमु म्युनिसिपलिटी जो आहे। म्युनिसिपलिटी नाकाम वञे थी, जेकॾहिं सूबाई हुकूमत नाकाम वञे थी त पोइ जेको आहे सो अदलिये खे इन जे बारे में वाज़ह हिदायतूं ॾियणु खपनि। ऐं जेकॾहिं घटि में घटि इन्हनि मुलाज़िमनि खां जेके आवाम जे लाइ बोझ बणियल आहिनि उन्हनि जे बारे में त को डिसीजन ॾियणु खपे। जॾहिं ॿियनि मामलनि में ॾेई सघे थी त पोइ हिते बि थोरो घणो अमल करणु खपे। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब वारे। जी अमर सिंधु साहब आहे, जेके बल्दियाती इदारनि में घोस्ट मुलाज़िम खां कमु वठणु या हुन मां जान छॾणु हुकूमत लाइ केतिरो वॾो चैलेंज आहे? ॾिसो, मां सम्झां थी त हक़ीक़तनि जेके आहिनि से ख़ासि तौर ते सिंध में ऐं सिंध में बि कराची, हैदराबाद जेके वॾा शहर आहिनि, जेके उन वक़्त के हिकिड़ी सियासी पार्टी जे हथ में रहिया, उन पार्टी जी तश्कील खां वठी उन जे 30 साल राज ताईं तव्हां जेकॾहिं तारीख़ ॾिसो सिंध जी, त सिंध मां रुगो हिकिड़ो इदारो न, रुगो हिकिड़ो शहर न, पर उहा हिकिड़ी बाक़ाइदा सिंध सां वेसा घाटी जी तारीख़ हूंदी। छाकाणि त पोइ कॉम्पिटिशन जेको आयो सिंधी ऐं जेका असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे विच में, उहो कॉम्पिटिशन रुगो सियासी बुनियादनि ते न हुयो, उहो कॉम्पिटिशन इहो बि हुयो त जेका असां नाअहली, अक़रबा परवरी या ॿिनि मामलनि में बि केतिरनि पंहिंजनि माण्हुनि खे जेका असां सहूलियत ॾेई सघिजे थी। बल्दिया तव्हां ॾिसो था त कराची जी ख़ासि तौर ते मेयर अफ़गानी खां वठी सतार अफ़गानी खां पोइ वारो दौर ॾिसो, जेका असां डॉक्टर अब्दुल सतार उन वारो, उन खां वठी तव्हां ॾिसो हाणे ताईं जेका असां उहो लॻभॻि जेका असां MQM जे कब्ज़े हेठि रहियो, न रुगो कब्ज़े हेठि रहियो, उन दौर में जेका जेको वाटर जेका असां बोर्ड आहे, वाटर बोर्ड खां वेंदे हाणे KAC लाइ बि चवनि था, ऐं जेके बल्दिया जा ॿिया सभु लाॻापियल इदारा आहिनि, उते जेका भर्ती थी आहे, चयो इहो वियो त न रुगो हिकिड़ी उहा घोस्ट भर्ती जेका असां इन्हनि बल्दियाती इदारनि में थी, सिंध जे अंदरि उहा घोस्ट भर्ती तव्हांखे मास्तरनि जी सूरत में नज़र ईंदी, जेको पिणु जेका असां तबाही जे तरे खे वञी लॻी आहे असांजी एजुकेशन। उनजो बि वॾो रीज़न इहो आहे त अहिड़े क़िस्म जा माण्हू भर्ती थियल आहिनि जेके घर वेठे पघार खणनि था। हाणे ॿिए नंबर ते जेकॾहिं तव्हां टाउन प्लानिंग ऐं उनजे हवाले सां ॾिसो त हज़ारे माण्हू जेके घोस्ट एम्प्लॉइज़ तौर ते अहिड़नि इदारनि में भर्ती कयल हुजनि, जॾहिं ग्राउंड ते उन्हनि जो कमु ज़ीरो हुजे, ग्राउंड ते उन्हनि जी प्रेज़ेंस ज़ीरो हुजे, त इहो कीअं मुमकिन आहे त तव्हां कंहिं बि हुकूमत खां इहा जेका असां डिमांड करे सघो त उहा जेका असां कारकर्दगी बहितर हुजणु खपे।
बिना इन जे उन्हनि घोस्ट एम्प्लॉइज खे के तरीक़े सां हिकिड़ी जी, साइड जी। कयो वञे। हिकिड़ो बहितर तरीक़ो गोल्डन हैंडशेक वारो बि थी सघे थो, जेतोणीक घोस्ट जेके आहिनि पर उन्हनि खे जेका असां फारिग करण जे लाइ बि लाज़मी तौर ते जॾहिं सभु इदारा जॾहिं जी। सभु जेके सियासी पार्टियूं हिकु पेज ते हूंदियूं तॾहिं मुमकिन थींदो, न त इहो ठीकु इन आहे। करे मुमकिन न हूंदो त हिकिड़ी हुकूमत कढंदी ऐं वरी कोर्ट बहाल कंदी। तंहिंजे करे मां नथी सम्झां त इहो जेको आहे सो का बि हुकूमत ठीकु आहे अमर सिंध पोजीशन साहिबु। में हूंदी त उन्हनि खे कढी सघे। हा, ठीकु आहे, इहो नंबर तव्हांजो जेका मौक़िफ़ असां अची वियो। जेकॾहिं सिंध हुकूमत जी, इन जे जी। ख़िलाफ़ जेका असां प्ली विझे थी सुप्रीम कोर्ट में या ॿियनि में, त हेतिरा बल्दियाती इदारे में जेके आहिनि ठीकु आहे। कराची तोड़े हैदराबाद जे या इवन जेका असां बाक़ी सिंध जो इहा हालत आहे त उते जेके टाउन कमेटीज़ जे हवाले सां उते वरी बि जेका असां मैनेजेबल शइ हूंदी। वॾा शहर लखनि ऐं करोड़नि जी आबादी वारनि शहरनि में इहो मुमकिन ई कोन्हे त तव्हां जेका असां पाण मुरादो शयूं दुरुस्त थियनि। तंहिंजे करे इहो सुप्रीम कोर्ट जेको सिंध हुकूमत खे दड़का ॾेई सघे थो। ठीकु आहे अमर सिंध साहिबु, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। डिप्टी कमिश्नर जी, जी। जी एलियत ते सवाल उथारे सघे थो, त मुंहिंजो ख़्यालु आहे उनखे इन क़िस्म जी बि जेका असां ॻाल्हि ज़रूरु करणु खपे ठीकु त जेका ही जेके जी, जी। जेके घोस्ट एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि जी जेका असां हिकिड़ी लिस्ट घुराइणु खपे सिंध हुकूमत खां, ऐं उन लिस्ट जे मुताबिक़ उन जे मुताबिक़ को बि जेको फ़ैसिलो मुमकिन थी सघे थो अहिड़ो जेको सभिनी। ठीकु आहे अमर सिंध साहिबु, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था निसार खोखर साहिब ॾे। जी निसार साहिबु, जेके बल्दियाती इदारनि में घोस्ट मुलाज़िमनि खां कमु वठणु, जी उन्हनि खां कमु वठणु या उन्हनि मां जान आजी करणु केतिरो वॾो चैलेंज आहे? जी निसार साहिबु। जी नाज़रीन, कराची त सिंध जो हिकिड़ो वॾो शहर आहे, उन में जेके प्रॉब्लम्स आहिनि, जेके लैंड ओनरशिप इदारा आहिनि, वफ़ाक़ आहे, KMC आहे, सिंध गवर्नमेंट आहे, उहो पंहिंजी जॻह ते आहे। पर सिंध जे ॿियनि शहरनि खे बरसाति जे पाणी खां बचाए सघिजे पियो, पर उहे ॿुॾी विया। जीअं हैदराबाद जो ज़िक्र कयोसीं पंहिंजे प्रोग्राम जे पहिरें सेगमेंट में, कासमाबाद में पाणी जेको आहे रोडनि खे ॿोअण खां पोइ घरनि में काए पियो ऐं अलाए केतिरा फुट पाणी कासमाबाद में बीठल आहे अञा ताईं, ऐं कार वहां ठप थी वियो आहे। इन सूरत हाल ते हलूं था इनाम भट्टी साहिब ॾे। जी इनाम भट्टी साहिबु, सिंध में आख़िर करप्शन जे वर चढ़ियल जेका टाउन प्लानिंग आहे उहा कॾहिं सही थींदी, उन ते अमल कॾहिं थींदो, त जीअं इहे शहर जेके कराची खां अलावा सिंध जा ॿिया शहर आहिनि उन्हनि खे इन सूरत हाल में बचाए सघिजे? अनिल, रुगो करप्शन जो मसइलो न आहे हिते। करप्शन सां गॾोगॾु हिकिड़ी नाअहली ऐं नियत जी बि खोट आहे। अव्हां सॼी सिंध जे टाउन प्लानिंग में ॾिसंदव त सिंध जे कंहिं बि शहर जे रोड में तव्हांखे ड्रेन नालो जेको आहे उन ॾांहुं निकिरण जे लाइ रस्तो को नज़र न ईंदो। वरी जिते जिते जेको आहे सो ड्रेन नाला हूंदा त उन्हनि जी सफ़ाई वक़्त सिर कोन थींदी, जो जेकॾहिं मींहं जी मौसम जॾहिं अचे थी त उन्हनि जी सफ़ाई चङी तरह ते करे सघिजे ऐं उन्हनि खे जेको आहे पाणी जो एतिरो निकाल जो जेको आहे सिस्टम उहो उन में हली सघे। हाणे इन जो जेको हिकिड़ो वॾो सबबु आहे उहो इहो आहे त जेके टाउन प्लेनर आहिनि, हिकिड़ो त प्रॉपरली उहे उन्हनि शयुनि जी डिज़ाइन कोन था कनि। ॿियो जेको आहे, जेकॾहिं आहे थियल त उन्हनि जा जेके इदारा संभालींदड़ आहिनि उन्हनि खे चङी तरह ते उते उनखे संभालनि कोन था। हिते सिर्फ़ु अथॉरिटियूं ऐं उहे सिर्फ़ु कमु कया था वञनि सिर्फ़ु इदारनि खे पंहिंजे कंट्रोल में करण जे लाइ। हाणे हींअर ताज़ो हिकिड़ी ख़बर आई आहे त कल्ह वफ़ाक़ जेको आहे पाकिस्तान जे अंदरि आइलैंड्स जेके आहिनि उन्हनि जी डेवलपमेंट अथॉरिटी ठाहे पई। यानी इन मां मुराद इहा थी त सिंध जे अंदरि जेके आइलैंड्स आहिनि उन्हनि ते अथॉरिटी ठाहे वफ़ाक़ उन ते कब्ज़ो कंदो। अहिड़े ई क़िस्म जूं कराची जे अंदरि बि अथॉरिटीज़ ठाहे उन्हनि खे जेको आहे ख़ुदि मुख़्तियार त कनि था, ऐं लोकल बॉडीज़ में बि अथॉरिटियूं ठाहे उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियार त कनि था। पर उते जेका प्लैनिंग जी खोट आहे ऐं करप्शन जो जेको पासो आहे उहो तमामु वॾो अहम आहे। हिकिड़ो जेका करप्शन आहे उन ते अॼु ॾींहं ताईं अमल केतिरो थियो आहे? उन्हनि माण्हुनि सां हिकिड़े हंधि ते त प्ली बार्गेन करे किन माण्हुनि खे छॾे थो ॾिनो वञे, जीअं वरी वधीक ॿिए दफ़े उहे उन खां वधीक करप्शन कनि त जेकॾहिं ॿीहर उनखे प्ली बार्गेन करिणो पए त ओतिरा पैसा हाणे उहो सिखी आया त उन्हनि खे केतिरो कमाइणु खपे, जो केतिरो हिसो उन्हनि खे नेब में ॾियणो पवंदो। ऐं ॿियो हिकिड़ा माण्हू जेके करप्शन करे वरी मुल्क मां छॾे भॼी था वञनि त न को उन्हनि जी मिल्कियत ज़ब्त थी थिए, न को उन्हनि ते का कानूनी कार्रवाई थी थिए। ऐं ॿियो वरी जेके हिते सरकारी इदारनि में उहे माण्हू वेठल आहिनि उहे एतिरा सघारा ऐं बाअसर थी था वञनि जो उन्हनि खां केरु पुछाणो ई कोन थो करे। त मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ो पासो टाउन प्लैनिंग जी खोट आहे। इन में आउं इहो बि ज़िक्र कंदो हलां त असां वटि हिते मेहरान यूनिवर्सिटी में सिटी रीजनल प्लैनिंग जो डिपार्टमेंट आहे,
उन में हिन वक़्तु आउं ॿुधायां थो 10 सालनि खां मथे अरसो गुज़री चुको आहे त ग्रेजुएट्स उतां पैदा थियनि था, पर सिंध सरकार पंहिंजे कंहिं बि स्ट्रक्चर में पाबंदी सां उन्हनि जी जॉब रखण जे लाइ तयारु कोन्हे। त जिते बि जिन टाउन प्लैनर्स जी जेका जॉब हूंदी आहे उहे रीजनल प्लैनिंग जा एक्सपर्ट्स हूंदा आहिनि, पर हिते असां वटि कंहिं बि माण्हू खे पंहिंजी मर्ज़ी सां उते भर्ती करे था छॾनि, पोइ उनजी क्वालिफिकेशन उहा हुजे या न हुजे। त हिकिड़े तरफ़ क्वालिफाइड माण्हू बि मौजूदु आहिनि, पर उन्हनि क्वालिफाइड माण्हुनि खे नथो रखियो वञे। ॿिए पासे सिटी रीजनल प्लैनिंग में जेके प्लैनिंग कमेटी जोड़ी थियूं वञनि, उन्हनि में बि उन्हनि एक्सपर्ट्स जो को इनपुट न हूंदो आहे। त जेके एक्सपर्ट्स जो इनपुट न हूंदो त हिकिड़ा सिर्फ़ु उहे माण्हू जेके वॾे अरसे खां वठी उन्हनि इदारनि में अमलदार थी सर्व कनि था वेठा आहिनि, छा हू सम्झनि था त इहे ई एक्सपर्ट आहिनि, उन्हनि जी राय जेका हलंदी ऐं उन्हनि जी एक्सपर्टी जी हालत इहा हूंदी आहे त हिकिड़े ॾींहुं रोड ठही वेंदो आहे, ॿिए ॾींहं ते सुई गैस वारा उहो रोड वरी उखेड़णु शुरू कंदा आहिनि, वरी उहो रोड जेकॾहिं ॿीहर ठही वेंदो आहे त 3 ॾींहं वरी पाणी जी लाइन विछाइण जे लाइ वरी उनजी खोटाई कई वेंदी आहे, वरी उहो जेकॾहिं ठही वेंदो आहे त मथां वरी टेलीफोन वारा उनखे जेको आहे उखेड़णु शुरू कंदा आहिनि। हिन पूरे मुल्क जी हालत इहा आहे त न इदारनि जी पाण में कोऑर्डिनेशन हूंदी आहे, न प्रॉपर रिथाबंदी सां उन्हनि जे अंदरि को इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो वेंदो आहे त टेलीफोन, गैस, पाणी, ड्रेनेज, सीवरेज इहे सभु को हिकु ई शयूं आहिनि जिन जी प्रॉपर का रिथा करे उन्हनि शहरनि में उनखे ठाहियो वेंदो। ॿियो जेको वॾो अज़ाब असां वटि हिते थियो आहे उहो इहो आहे त जेके प्राइवेट डेवलपर्स आहिनि, बिल्डर्स आहिनि, प्राइवेट डेवलपर्स ऐं बिल्डर्स खे उन्हनि खां को पुछाणो ई कोन थो कयो वञे त उहे नाले जे मथां था कंस्ट्रक्शन कनि या कंहिं कुदरती जेको उतां जो पाणी जो गुज़रगाह आहे मींहनि जे ॾींहंनि में उन जे मथां को हू जेको आहे सो कंस्ट्रक्शन जो वर्क था कनि, कॉलोनी था ठाहिनि। हिते जेको कासमाबाद में अज़ाब आहे उहो बि इहो ई आहे त कुदरती तौर ते हिकिड़ो घाड़ आहे जितां मींहं जे टाइम ते सॼे उन इलाइक़े जो पाणी उतां वही दरिया जे तरफ़ वेंदो, उन ते जॾहिं सॼी आबादी क़ाइमु करे छॾींदा, उते कॉलोनियूं ठही वेंदियूं त पोइ ज़ाहिर आहे उहो जॾहिं मींहं जो उहो रेशो ईंदो त उहे पाणी में उहे इलाइक़ा ॿुॾंदा ऐं जेकॾहिं वरी उन ते तव्हां कंस्ट्रक्शन कयो था त भला उन्हनि जो अल्टरनेट वरी गुज़रगाह जो रस्तो ठाहियो पाणी जो, जेकॾहिं अल्टरनेट गुज़रगाह नथा ठाहियो त भला उनजो कैचमेंट ठाहियो त जिते उते पाणी उहो गॾु थिए ऐं उहो निकिरे। पर हिते हालत इहा आहे छाकाणि त डेवलपर खे रुगो पैसा खपनि, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे रिश्वत खपे, सरकार खे सिर्फ़ु उन्हनि मां कमीशन खपे, पोइ उन्हनि सभिनी खे उहा खुलियल छूट हुजे थी त उनखे जीअं वणे उहो तबाही कंदा रहनि। ठीकु आहे इनाम भट्ट साहब, हलूं था सोहेल सांगी साहब ॾे। जी सोहेल सांगी साहब, जेको टाउन प्लानिंग जी का कमी आहे उन ते अमल कॾहिं थींदो ऐं कॾहिं इदारा बहितर थींदा ऐं जेका शहरनि जी टाउन प्लानिंग आहे उहा इम्प्रूव थींदी? हिन लाइ सभ खां वॾी त सियासी विल खपंदी आहे, उहो गवर्नमेंट में कोन्हे, तवजा खपे उहो कोन्हे। हाणे हिन वक़्तु जेको पीपल्स पार्टी हुकूमत जेको ठाहियो गुज़िरियल 5 सालनि जे अरसे में, हिन जेको वॾो इंफ्रास्ट्रक्चर आहे उन ते त तवजा ॾिनूं, उन नतीजे में जेके शहर नवां ठहनि पिया, वॾा शहर त ठीकु आहे छुटा, उन्हनि जे लाइ का ठीक सां टाउन प्लानिंग हिननि न कई। हाणे मूंखे यादि थो अचे त हिननि उमरकोट, छाछरो कोन्हे, उमरकोट, मिठी ऐं इस्लामपुर जे लाइ हिननि टाउन प्लानिंग लाइ मीटिंगूं वग़ैरह घुरायूं, पर उहे सभु एतिरियूं जेके से खुफ़िया रखियूं वयूं जंहिंमें माण्हुनि जी का कंसल्टेशन ई कोन्हे, माण्हुनि खे शामिल ई कोन कयो वियो। असां वटि कई अहिड़ा नंढा शहर हाणे ठहनि पिया, हींअर उमरकोट सॼो ॿुॾो पियो आहे, हींअर हिन सॼी बरसाति जे दौरान जेको आहे सो थर में कोई 5 माण्हू थर में, हिकिड़ो माण्हू जो उमरकोट में बिज किरण सभु मरी चुको आहे, जेको असांजी मीडिया खे नज़र कोन थो अचे। 1,000 घर ॾही चुका आहिनि, उहो बि कंहिंखे नज़र कोन था अचे। ख़ैर, हाणे पाण टाउन प्लानिंग वारे हिन ते अचूं था त ॻाल्हि आहे त हुकूमत गुज़िरियल सॼे हिन 5-10 सालनि जे पीरियड में हिकिड़े TMOs मुक़ररु कया। TMOs जो कमु इहो हूंदो हुयो त सिंध हुकूमत खां पैसा वठी ऐं उन मां अकाउंट मां पैसा कढाइण। हाणे जीअं ॿुधायो पिया इनाम भट्टी साहब त भई उन जी जाइ ते जेकॾहिं प्लानिंग वारा माण्हू तव्हां हर शहर जे लाइ रखो आहे त पोइ हिकिड़ी बहितर सिचुएशन थींदी आहे, त पोइ घटि में घटि हिकिड़ो माण्हू उन लाइ ज़िम्मेदार त हुजे हा भई हीअ शइ असांखे इन लाइ पुछणी आहे। त जेके भर्तियूं कयूं उहे बि ग़लति कयूं हुयूं। आउं सम्झां थो त इन में टाउन प्लानिंग जे लाइ जेके हाणे शहर ठहनि पिया उन्हनि जी तरफ़ जेकॾहिं तव्हां तवजा ॾींदो त उहो बहितर थींदो, न त पोइ उहे सभई अहिड़े नमूने सां जीअं हींअर कराची, हैदराबाद असांजे लाइ हिकिड़ो मेस बणियल आहिनि, उहे बि असांजे लाइ मेस बणिबा। बाक़ी हिते जी जेका कराची ऐं हैदराबाद जे अंदरि जेको इन टाउन प्लानिंग खे सिधो करण जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो जेको उहो बिल खपे, हिकिड़ी वॾी तमामु सघ खपे, हिकिड़ी वॾी तमामु फंडिंग खपे, ऐं पोइ किथे कोई उन्हनि ख़ुदि माण्हुनि जे अंदरि
इहा जेका जागृता पैदा करणु उहा बि तमामु ज़रूरी थींदी ऐं इहे 4 शयूं को मुइज़ो थिए त पोइ ॿी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ मूंखे थींदो नज़र कोन थी अचे। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहिब ॾे। जी अमर सिंधु साहिबा, हे करप्शन जे जेका वर चढ़ियल आहे टाउन प्लानिंग, उहा बहितर कॾहिं थींदी ऐं इदारा कॾहिं सही परफॉर्म कंदा त जीअं हीअ जेका प्रॉब्लम थियो आहे, हीअ जेका सूरत हाल आहे जंहिंखे हाणे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, इनखे मुंहुं न ॾेई सघिजे, बहितरी अची वञे? हिकिड़ी ॻाल्हि त जेका तव्हां टाउन प्लानिंग जे हवाले सां ॻाल्हि करियो था, टाउन प्लानिंग, पॉलिटिकल विल, इहे सभु पंहिंजी जॻह ते जेके आहिनि त अहम आहिनि, जेके आहिनि त टेक्निकल शयूं अहम आहिनि। पर मां सूरज पांडी साहिब वांगुरु चवंदसि, जेकॾहिं तव्हांजी सियासी विल विरायल आहे ऐं अदम एतमाद जो जेको आहे सो इहो आलम आहे त सूबे जे अंदरि अगरि 2 जेके आहिनि से वॾियूं मेजर पार्टियूं आहिनि त जेका उनखे बयानु इहो कयो वञे त शहरी आबादियुनि जी नुमाइंदगी कंदड़ NQM ऐं जेका असां ॻोठाणी सिंध खे जेका असां उनजी नुमाइंदगी कंदड़ पीपुल्स पार्टी, हिकु क़िस्म जो इहो रवैयो रुगो हिते न पर सेंटर ताईं इहो मौजूदु आहे त मञण लाइ तयारु कोन्हे त हिते जेका असां सिंध जा शहर हक़ीक़ी तौर ते सिंधी माण्हुनि जे मैंडेट्स आहिनि। नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि जेका अचे थी उहा टाउन प्लानिंग जे हवाले सां अचे थी त टाउन प्लानिंग जे हवाले सां तमामु घणी जेका असां जेका तबाही थी आहे, उहा तबाही हिकु पासे ते इन लिहाज़ खां ज़रूरु थी आहे त इहा जेका सियासी तौर ते विरायल असांजी जेका असां मैंडेट आहे, ॻोठाणी ऐं या जेका असां ॿाराणी जी सिंध ऐं अर्बन सिंध या शहरी सिंध, उन हवाले सां उन ते घणो असांखे जेका असां पहुचायो आहे नुक़सान सिंध खे। पर हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं तव्हां इन सॼे उन मामले खे ॾिसो त इन सॼे मामले जे अंदरि तव्हांखे इहो बि शइ नज़र ईंदी त सिंध हिन वक़्त ताईं जेका असां पंहिंजी नुमाइंदगी जे लिहाज़ खां टाउन प्लानिंग हुजे, उहा सियासी जेका असां रिथाबंदी हुजे, शहरनि जे बाबति हुजे, जेको बि शइ अचे थी उहा शइ अचण ऐं जेका असां लागू थियण खां अॻु में ई कंट्रावर्सीज़ जो शिकार थी वञे थी। मिसाल जे तौर ते हिकिड़ो नंढड़ो मिसाल आहे त वर्ल्ड बैंक जा पैसा अगरि सॉलिड वेस्ट मैनेजमेंट लाइ अगरि अचनि था त उनखां पोइ तव्हां ॾिसो त ॻिझनि वांगुरु जेके आहिनि इदारा, ॻिझनि वांगुरु जेका असां मीडिया आहे, ॻिझनि वांगुरु जेका असां सिंध हुकूमत ते ईअं जेका असां पइजी विया आहिनि। सिंध हुकूमत मां मुंहिंजी मुराद सिर्फ़ु इहा पीपुल्स पार्टी जी हुकूमत कोन्हे, ही जेका असां 1947 खां ॾिसंदा अचो त 1947 खां वठी हिन सिंध जे सियासी तौर ते इंतज़ामी तौर ते कीअं हलायो वियो आहे। हींअर बि हिकिड़ी डिबेट हिकिड़ी हली पए त जेका असां सिंध जेका असां कराची छो ॾेई छॾी, छो सिर्फ़ु कराची जो आहे हिननि जो मामिलो। वरी जेका असां अचो जेका असां टाउन प्लानिंग जे हवाले सां जॾहिं भर्तियुनि जी ॻाल्हि अचे थी, छाकाणि त सियासी हुकूमतूं सियासी पार्टियूं हक़ीक़तनि जेका असां पंहिंजी अमर साहिब तव्हां 30 सेकंड बाक़ी आहिनि, सिर्फ़ु 30 सेकंड बचा आहिनि। जी आख़िरी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि सियासी भर्तियुनि सां जेका पहिरीं जेका असां शइ कंप्रोमाइज़ थींदी आहे उहा एलियत आहे, ॿी जेका शइ कंप्रोमाइज़ थींदी आहे उनजी जेका टेक्निकल उनजी जेका ज़रूरत हूंदी आहे उहा कंप्रोमाइज़ थींदी आहे, टी जेका शइ अञा बि जेका अहम आहे उहा सॼे पाकिस्तान लाइ आहे। सिर्फ़ु मां जेका सिंध जे हवाले सां उहो आहे सिविक सेंस। पाकिस्तान उहो वाहिद मुल्क आहे जिते सिविक पढ़ाई नथी मिले। पाकिस्तान उहो वाहिद जेका असां मुल्क आहे जिते इहा ख़बर कोन्हे त शहरनि ते कहिड़ी ज़िम्मेदारी आहे थी इहो सभु कुझु सही आहे। ठीकु आहे अमर सिंधु साहिबा, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो, वॾी महिरबानी। जी अमर सिंधु साहिबा, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। जी वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, तव्हां महिमान जा राया ॿुधा, प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो, असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।